बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास मैट्रिक की सिंधी सबक नंबर 10 से आइए इसको पढ़ते हैं उर्दू मीनिंग के साथ। बैनुल अक़वामी अदालत जॾहिं ॿिनि माण्हुनि या जमायतुनि जे विच में कंहिं ॻाल्हि तां तकरार थी पवंदो आहे। जब दो लोगों या जमायतों के बीच में किसी बात पे इख्तलाफात हो जाते हैं। यहाँ पे बीच की मीनिंग होगी, बीच में तकरार की मीनिंग होगी इख्तलाफात। तॾहिं उन्हनि जे आडो की मीनिंग होगी सामने। तब उसके सामने उन तकरार जे निबेरे जा ॿ रास्ता हूंदा आहिनि। या निबेरे की मीनिंग होगी फैसला या हल। उस इख्तलाफात के हल के लिए दो रास्ते होते हैं, हिकिड़ो ॾाढो ऐं वेड़ जो ऐं ॿियो इंसाफ़ ऐं सुलह जो। ॾाढो की यहाँ मीनिंग होगी ज़बरदस्ती ताकतवर। वेड़ की मीनिंग होगी जंग लड़ाई। एक ज़बरदस्ती और लड़ाई जो कि दूसरा इंसाफ और सुलह का। साॻी रीत ॿिनि मुल्कनि या मुल्कनि जी जमायतुनि जा तकरार बि जंग या अमन ज़रिए निबेरिया वेंदा आहिनि। इसी तरह दो मुल्कों या मुल्कों की जमायतों के इख्तलाफात भी जंग या अमन के ज़रिए हल किए जाते हैं। पर जंहिं ते वेड़ ऐं जंग में न रुगो जान ऐं माल जो तमामु घणो नुक़सान थींदो आहे, लेकिन जब जंग में ना सिर्फ जान और माल का ज़्यादा नुकसान होता है ऐं उहो फ़ैसिलो भी बुनियाद इंसाफ़ जे बुनियाद ते न, वो फ़ैसिला इंसाफ़ के बुनियाद पे ना पर ताकत जे बुनियाद ते थींदो आहे, लेकिन ताकत की बुनियाद पे होता है। इन करे सुधरियल माण्हू ऐं मुल्क जे अवाम अहिड़ीअ तरह रस्ते खां पासो कंदा आहिनि। इसलिए तरक्की याफ़्ता लोग मुल्क की अवाम इस तरह रास्ता किनार कर लेते हैं ऐं कोशिश कंदा आहिनि और कोशिश करते हैं त निबेरो इंसाफ़ ऐं अमन जे बुनियाद ते थिए। फ़ैसला इंसाफ़ और अमन की बुनियाद पे हो। इंसाफ़ ऐं अमन वारे निबेरे लाइ धुरियूं या त पाण में ॻाल्हाईंदियूं आहिनि। इंसाफ़ और अमन के हल के लिए फ़र्क़ीन या तो खुद आपस में बात करते हैं या कंहिं ॿिए धुर के विच में विझंदियूं आहिनि, या किसी और फरीक को बीच में डाल के ॿई हालात में वञी अदालत जो दरवाज़ो खटखटाईंदियूं आहिनि। दूसरी सूरत में जाके अदालत का दरवाज़ा खटखटाते हैं। फ़र्दन ऐं जमायतुनि जे तकरारनि जो निबेरो त उन मुल्क जूं अदालतूं कंदियूं आहिनि। फ़र्दन और जमायत का इख्तलाफात का हल उनके मुल्क की अदालतें करती है जिथे उहे फ़रीद ऐं जमायतूं रहंदड़ हूंदियूं आहिनि, जहाँ पे वो फ़र्द और जमायत रहती हैं। पर मुल्क जा पाण में तकरार हिकु आलमी अदालत निबेरींदी आहे, लेकिन मुल्क के इख्तलाफात एक आलमी अदालत हल करती है, जंहिंखे इंसाफ़ जी बैनुल अक़वामी अदालत सॾिजे थो, जिसको इंसाफ़ की बैनुल अक़वामी अदालत कहा जाता है। यह अदालत गॾियल क़ौमुनि वारे इदारे तरफ़ां ॿियनि बैनुल अक़वामी इंसाफ़ जी दामिनी अदालती जाइ ते मुक़ररु कयल आहे। ये अदालत मिली हुई कौमों के इदारे की तरफ से बैनुल अक़वामी अदालत की दामी अदालत की जगह पर मुक़ररु कायम है। दायमी अदालत क़ौमुनि जी अंजुमन तरफ़ां 1921 में प्रेमा कई वई। दायमी अदालत कौमों के अंजुमन की तरफ से 1921 में कायम की गई।
ॿी आलमी जंग खां पोइ दूसरी आलमी जंग के बाद क़ौमुनि जे अंजुमन खे तोड़े गॾियल क़ौमुनि जो इदारो ठाहियो वियो। कौमों के अंजुमन को तोड़कर मिली हुई कौमों का इदारा बनाया गया। तंहिंखे दामनी अदालत के ख़त्म करे बैनुल अक़वामी अदालत जोड़ी वई। तब दामनी अदालत को ख़त्म करके बैनुल अक़वामी अदालत बना दी गई। उन ई अदालत जो पहिरियों इजलास अप्रैल ऐं मई 1946 में थियो। उस अदालत का पहला इजलास अप्रैल और मई 1946 में हुआ। हिन अदालत में 15 जज आहिनि। इस अदालत में 15 जज हैं जंहिंखे गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली ऐं सलामती काउंसिल 9 वरियनि जे अरसे लाइ चूंडींदी आहे। जिनके मिली हुई कौमों के जनरल असेंबली और सलामती काउंसिल के 9 साल के अरसे के लिए मुंतकिल करते हैं, जेका जाइ कंहिं जज जे गुज़ारे वञण या कंहिं ॿिए सबब जे करे खाली थींदी आहे। जो जगह किसी जज के मर जाने के बाद या किसी दूसरे सबब खाली होती है सा उन जज जे रहियल मुदे लाइ भरी वेंदी आहे। सो उस जज के रहे हुए मुद्दत के लिए भरी जाती है। जिन जजन जी इमकारीअ जो मुद्दो पूरो थी वेंदो आहे, जिन जजों का मुद्दा पूरा हो जाता है से बेहर चूंडजी सघन था, सो दूसरी बार मुंतकिल हो सकते हैं। हिन कोर्ट जो सदर मकाम हाईलैंड जे शहर हैंग में आहे। इस कोर्ट का सदर मकीम हाईलैंड के शहर हैंग में है, पर कोर्ट चाहे तो किथे भी इजलास करे सके थी, लेकिन कोर्ट चाहे तो कहीं भी इजलास कर सकती है। कोर्ट के दस्तूर हेठि उन अदालत के मोकल वारे ॾींहुं छॾे कोर्ट के दस्तूर के नीचे उस अदालत के छुट्टी वाले दिन छोड़ के बाकी सॼो साल खुलियल रहणो आहे। बाकी सारा साल खुली रहती है। पंहिंजे कमकार में उहे बिल्कुल खुद मुख्तार आहिनि। अपने कामकाज में वो खुद मुख्तार हैं। उन जा जज पाण मंझां ॿिनि ॼणनि के अदालत जो सदर ऐं नायब सदर करे चूंडींदा आहिनि। उस अदालत के जज खुद में से दो जनों को अदालत का सदर और नायब सदर मुंतकिल करते हैं। रजिस्ट्रार ऐं ॿिया अमलदार ऐं हेठियों अमलो बि वो पाण मुक़ररु कंदा आहिनि। रजिस्ट्रार और दूसरा अमला नीचे वाला अमला भी वो खुद मुंतकिल करते हैं। सदर ऐं रजिस्ट्रार खे हाइंग में रहणो पवंदो आहे। सदर और रजिस्ट्रार को हाइंग में रहना होता है। यह कोर्ट गॾियल क़ौमुनि वारे इदारे जी फ़क़त अहिड़े मेंबरनि मुल्क जा केस ॿुधंदी आहे। ये कोर्ट मिली हुई कौमों के इदारे की फ़क़त ऐसे मेंबरान मुल्क के केस सुनती है जिन जो दस्तूर के कबूल कयो, जिन उनके दस्तूर को कबूल किया। जेके मुल्क गॾियल क़ौमुनि जा मेंबर ना आहिनि, जो मुल्क मिली हुई कौमों के मेंबर नहीं हैं पर हिन अदालत के दस्तूर के कबूल कन था, लेकिन इस अदालत के उसूलों को कबूल करते हैं। उन जे फैसलन उसके फैसलों सां बदल रहने जो इकरार कंदा, उसके फैसलों से बंदी बनने का इकरार करते हैं। से पाण पंहिंजा तकरार उन खां निबेराए सघन था, सो अपने इख्तलाफात उससे हल कर सकते हैं। कोर्टनि जे फैसले जी पूराई न थिए त उन जो हुजण न हुजण बराबर आहे। कोर्टों के फैसलों की अमल दरामद ना हो उनके होने या ना होने के बराबर है। क़ौमी कोर्टनि जीअं त ख़ुद मुल्की हुकूमत जो अहम हिस्सो हूंदियूं आहिनि।
कोर्ट जैसे कि खुद मुल्की हुकूमत का अहम हिस्सा होती है, इन करे उहो पंहिंजे फ़ैसिलनि जी पुराई करण जो इख्तियार रखनि थियूं। इसलिए वो अपने फ़ैसलों की अमल करने का इख्तियार रखती हैं, पर बैनुल अक़वामी कंहिं हुकूमत जो हिस्सो न आहे, लेकिन बैनुल अक़वामी किसी हुकूमत का हिस्सा नहीं है, इन करे उनखे पंहिंजे फ़ैसलनि जी पुराई करण जो हक़ आहे। इसलिए उसको अपने फ़ैसलों की अमल दरम करने का हक़ है। कोई ताकत नहीं है, उहा हर मेंबर मुल्क जे इख़लाक़ी जवाबदार आहे। वो हर मेंबरान मुल्क के इख़लाक़ी जवाबदार है त उहो उन अदालत जो फ़ैसलन सां बदल रहे, वो उन अदालत के फ़ैसलों से ज़िम्मेदार रहे। उम्मीद करते हैं आपको पसंद आया होगा।